वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में स्मार्ट मैन असां सां मौजूदु आहे जेको मुंहिंजे ख़्याल में कोई सॉन्ग ॿुधी रहियो आहे ऐं डांस करे रहियो आहे। हेलो ओ भाऊ, ब्रेक खां वापसि अची आऊं, कढो इहो छा पिया कयो इहो तव्हां फ़ोन ते? मुमताज़ मौलाई जो कलाम हले पियो नी, उन ते झुमिर पियो खेॾा। असां हुते मुमताज़ मौलाई जो कलाम हलाए सॼा घर जा भाती झुमिर खेॾियासीं ईद वारे ॾींहुं मोबाइल में। हा, अबू अम्मा त उहे त ख़ुशि न थिया, बाक़ी ॿिया भेण ॿार सॼा असांजा ख़ुशि थिया। असां ॾाढो खेॾियासीं, झुमिर खेॾियासीं कलाम ते। अहिड़ो रमज़ान जो पूरो महीनो गुज़री वियो, रोज़ा रखिया? रोज़ा पंहिंजो मां जेको आहे न पहिरें खां आख़िर ताईं सभई रोज़ा रखिया? हिकिड़ो पहिरियों हिकिड़ो आख़िरी। पहिरियों ऐं आख़िरी रोज़ो रखियो? हा बसि। पहिरियों त मां रखियो, मां जज़्बात में अची रखियुमि रोज़ो, पोइ वरी माण्हू मारण शुरू थिया त मां खणी रोज़ो न रखियो। पोइ माण्हू मारण शुरू थिया त पोइ हुन में तव्हां कहिड़ो भउ थियो? गर्मी हुई न, उहे त गर्मीअ खां मरी विया न। पोइ मां रोज़ो रखण जे करे त न मरी विया न, गर्मी तॾहिं मां चयो मां बि रोज़ो रखां, मां त उञ लॻे पियो मरी वञा। हेॾो अटो खटो आहे तूं मरे हा? अहिड़ो मरी वञे हा त भलो हुयो। ईमान जी कमज़ोरी आहे न, ईमान वारा माण्हू त रखनि पिया रोज़ो। अच्छा, असां ईमान जी कमज़ोरी आहे। 2 रोज़ा रखी, सिर्फ़ु 27 रोज़ा न रखी? न, मां कपिड़ा पाइण जो ॾाढो शौक़ु हो, मां जो कपिड़ा पाईंदुसि मां ईद ते बसि। निमाज़ बि न पढ़े सॼो महीनो? निमाज़ मां तराबियुनि ते अबो ज़ोरी वठी वियो गेले करे 12 रकात में भॼी वियुमि। एॾी बाटकी तराबी हुई जो 12 रकात में भॼी वियुमि। भला पोइ ईद निमाज़ पढ़िया? ईद निमाज़ मां ॾाढो शौक़ु पढ़ण जो, एॾो मां भॻुसि कपिड़नि तयारी थी वियूं त माण्हू मोटिया अचनि पिया, मां बि उन्हनि सां गॾिजी वियुमि। मतिलबु उन सां वरी मोटियो, वरी सभिनी खे भाकुर पाईंदो अचां पियो। ईद मुबारक पढ़ीसीं असां निमाज़ पढ़ीसीं, निमाज़ पढ़ी न सघियासीं, बाक़ी उन्हनि सां गॾिजी करे वापसी में अचां पियो न, सभिनी माण्हू सोचियो त इन निमाज़ पढ़ी हूंदी, बाक़ी मां पढ़ी न त मां कूड़ छो ॻाल्हायां, टीवी ते वेठो आहियां। पोइ जेको आहे तव्हां इहा स्मार्ट फ़ोन वरिती? पोइ मां स्मार्ट फ़ोन त मां पहिरियां वरिती, ईद राति वरिती? ईद वारे ॾींहुं राति वरिती न मां फ़ोन। अबियार अब बुख त मरी विया, मां फ़ोन ते ॻाल्हायां पियो। पोइ हाणे तव्हां बुख लॻे ई न पई। इन स्मार्ट फ़ोन ते इंटरनेट बि हलायो था त पोइ इन ताईं तव्हां कुझु डाउनलोड कयो न? मानी बि डाउनलोड कयो, भाॼी बि डाउनलोड कयो? खोड़ मां कयूं भाई, मानियूं डाउनलोड कयमि, सजियूं कयमि, बिरयानियूं डाउनलोड कयमि, उनजा फोटू हुन जा ॾिसी करे एॾो ख़ुशि थिया, ड्रौ थी वञे पियो सफ़ा। सॼो ॾींहुं मां मानी न खाधी, मूंखे सभु पुछियो छोरा तोखे थियो छा आहे, मानी नथो खाए? मां चयो मां त हिते इंटरनेट तां डाउनलोड करे बिरयानियूं खावां थो, ऐं वॾा फ्रूट खावां थो, मिठाइयूं खावां थो, सेऊं खावां थो। सभु माण्हू जेको आहे मूंखे चवनि पिया चरियो आहे तूं बेवकूफ़ आहे। छाजो चरियो? हेॾियूं सारियूं इंटरनेट ते शयूं ॾिसूं था त ड्रौ त थींदो न, माण्हू कहिड़ी बुख लॻंदी। अच्छा, फेसबुक ते स्टेटस पोस्ट कबो आहे, टेक्स्ट कबो आहे, उहो करे वेंदा आहियो? इहो छा आहे? फेसबुक जो तव्हां इस्तेमालु कयो था या व्हाट्सअप कयो था या फोटो मोकिलिबो आहे, ट्विटर कयो था? फोटो मोकिलिबो आहे न। फोटो ई सिर्फ़ु न खोड़ कढी मोकिलिया, पोस्ट बि रखी आहे न, काई शइ लिखबी आहे, तव्हां लिखी वेंदा हुन ते, टेक्स्ट करे वेंदा? मां लिखाईंदो ॿियनि खां, बाक़ी पाण मां फोटो रखी वेंदो आहियां। भला पढ़ी वेंदा हो जेकॾहिं कंहिंजो को मैसेज? हा पढ़ी वेंदो आहे, सिंधी में पढ़ी वेंदो आहे। सिंधी में पढ़ी वेंदो? अंग्रेजी में कोई ईंदा, ॿिए दोस्त को पढ़ाईंदो, हिकिड़ो आहे पढ़ियल दोस्त, उन को पढ़ाईंदो आहे। माना तव्हांखे छा हुयो त मूंखे मूं वटि बि स्मार्ट फ़ोन हुजे? सभिनी वटि आहे? सभिनी वटि आहे, हाणे हर कंहिं वटि आहे त हर कंहिंजो बाबा पंहिंजो हुजे न। हाणे मां जो ॿाहिरि घुमां थो त हाणे वेठो आहे टीवी ते, माण्हू चवंदा त इहो को वॾो माण्हू आहे, वॾे माण्हू जो पुटु आहे इहो त को पाण को वॾो ऑफिसर आहे या ऑफिसर जो पुटु आहे। हाणे हुननि खे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे घर में जेको आहे सो सभई बाकस चॿाड़ींदा था वठनि। घर मां छा चोरी कयो? घर मां छा चोरी कयो? अबियारनि जेके बि पघारूं सॼियूं कढायूं न, जेको आहे अम्मा बि मज़दूरी कंदी आहे, उहा बि सॼियूं कढायूं, सॼी मां खणी करे माना भॼी वियुसि नी। सॼी माना 20,000 थिया त मां हुन में 18,000 मोबाइल पहिरें पियो मां एॾो कयोमांसि, मां चयो मूंखे ॾे हिन 18,000 ॾे, मां कपिड़ा वठणा आहिनि मूंखे, पोइ ज़ोरी वरितीमांसि इहा मोबाइल, थोरी हलियल आहे 2 महीना। अच्छा, हा। हाणे पोइ जॾहिं इहा मोबाइल तव्हांजी ख़राबु थिए हा या किरी पवे या स्क्रीन भॼी पए, वरी हिन ठाराइण जा पैसा कढो ईंदा? रखंदोमांसि न, पोइ वरी ॾिसंदुमि, वरी मज़दूरी करे पोइ वरी इहा स्क्रीन ठाराईंदुमि, वरी 15-20 ॾींहंनि खां पोइ वरी हलाइणु शुरू कंदोमांसि। इहो मसइलो आहे। कंदो मज़दूरी या रखे स्मार्ट फ़ोन तो? हा, इहो छो? मज़दूरी बि हाणे न कंदो आहे न, हाणे त मां स्मार्ट फ़ोन ते माना सॼो कुझु इन में थी थो वञे। माना स्मार्ट फ़ोन में माना मां हिते ॻाल्हाईंदो आहियां,
बसि सभिनी सां ख़ुशि हूंदो आहे, ज़रूरत ई नथी पए कमाइण जी। अबे यार ॾाढो चवंदा कमाए कमाए महिनत कर। न स्मार्टफोन न ज़रूरु कहिड़ो हो भला आख़िर तो तव्हांखे कोई लाज़िम हुयो इहो तव्हांखे ज़रूरी हो न, ज़िंदगीअ जो अहम हिसो आहे या छा इन खां सां ज़िंदगी नथी गुज़री सघे? इहो साईं ज़रूरी आहे, वॾी फ़ोन रखण सां ज़रूरी आहे। तव्हांजा जेके वीडियो आहिनि तव्हां डाउनलोड कंदव न साईं, उहे नंढी फ़ोन ते नथा हलनि, वॾी फ़ोन ते डायरेक्ट वीडियो हली था वञनि। इहो मसइलो आहे न साईं। तॾहिं मां त हाणे अबे खे चयो आहे त जीअं हाणे घरु असांजे 1.5 लख में वेंदो न, ऐं 40 गज़ खन में आहे, 50 गज़ में, 1.5 लख में जीअं घरु वेंदो, माना 80,000 जे असां मोबाइल वठंदासीं। 80,000 त बचियो न, 80,000 जो किराए ते घरु वठंदासीं। अबे खे बि चयो आहे तूं रेडी इहो कर, रेडी में बि जेको कुझु ईंदो असां डाउनलोड कंदासीं, हुन में इंटरनेट विझंदासीं, हुन में पैसा आहे उहो। न जेकॾहिं इन जो तव्हां कारोबार कयो त उहो वधीक बहितर न थींदो? जेकॾहिं तव्हां 18,000 वरिती आहे या वरी 20 विकिणो? मूंखे चयो माण्हुनि निभागा चिंची वठि 20,000 में मिली वेंदे हले, उहा कम मां चयो न, मूंखे त वठणी आहे, माना स्टैंडर्ड मोबाइल जो बि कारोबार थी सघे थो न। अगरि इहा ई मोबाइल तव्हां विकिणी वरी 2,000 3,000 मथां कमाए वरी ॿी वठो सुठी का, वरी उहा ईअं कमायो, ईअं थी न। मूंखे हिकिड़े त मोबाइल भली जेको आहे क़िस्मत सां मिली वेंदी आहे, हाणे उहा बि मां ॾेई छॾियां, मां त पोइ कंहिं कम जो न रहियुमि न, घर वारनि सां बि फिटायुमि हेॾो सारो। इंटरनेट जो पोइ सही इस्तेमालु छो नथा कयो? इंटरनेट ते माण्हू कारोबार बि कनि था, मां साईं शेयर जा कारोबार, थोड़ा तस्वीरूं डाउनलोड कयूं आहिनि। तस्वीरूं डाउनलोड करण सां तव्हांजो पेट त न भरजंदो, घर त न हलंदो? कतरीना जूं मां तस्वीरूं अहिड़ियूं डाउनलोड कयूं आहिनि जो तव्हां ॾिठियूं बि न हूंदियूं। माना लंडन में बीठी आहे थी, ऐं उहे माना बाक़ाइदे उहे फिल्म में बि न आहियूं तस्वीरूं। उनजो फ़ाइदो कहिड़ो? फ़ाइदो इहो आहे जो माण्हू त हैरानी में पइजी वेंदा न, चवंदा हल तो वटि इहे तस्वीरूं काॾूं आयूं, असां वटि त आहिनि ई कोन। अहिड़ो मां अंदरि ताईं वियो आहियां इंटरनेट में। बसि हाणे अबे खे चवां थो जल्दी कर अलाह मन घरु खपाए इहो, त मां वॾी मोबाइल वठी ॾे 80,000 वारी, छो जो उन में अञा वरी वधीक जेको आहे न उन में बफरिंग बि नथी थिए। बफरिंग नथी थिए। इन सां कहिड़ो वक़्त जो तव्हां ज़ियान पिया कयो पंहिंजो? इहो ई तव्हां वक़्तु जेकॾहिं कंहिं सुठे कम में लॻायो, कंहिं रोज़गार में लॻायो त कमाए बि सघो था। साईं मां वटि हिकिड़ी मोबाइल आहे, छोकिरा आहिनि असांजा, ॿिया दोस्त आहिनि वॾनि माण्हुनि जा पुट आहिनि, 3 मोबाइलूं आहिनि। हाणे उहे बि इन हे त कुझु बि न, वॾियूं मोबाइलूं 3। उन्हनि खे त परवाह न आहे, उनजे पीउ माउ जो पैसो पियो आहे, खोड़ बैंक बैलेंस आहे। तव्हांखे त पंहिंजी जवानी जो कुझु सोचणु खपे त तव्हांखे कुझु करिणो आहे ज़िंदगी में। हा बसि उहो सोचूं था न, मोबाइल त हाणे अची वई आहे न, हाणे भई अलाह मालिक आहे। मोबाइल ज़िंदगीअ जो को अहम हिसो त न आहे न, तव्हां इन खां बग़ैर बि त ज़िंदगी गुज़ारे सघो था। इन खां बग़ैर नथा गुज़ारे सघूं साईं। छो पहिरियां ज़िंदगी न पई गुज़रेव? न सुठी न हुई न, माण्हू डाउनलोड कनि था अहिड़ियूं वीडियो, अहिड़ियूं असांखे ख़बर ई नथी पए। माण्हू अहिड़ो वीडियो, हाणे सलमान खान जी फिल्म आई बजरंगी भाईजान, उनजी प्रोमो सभिनी खां पहिरियां 2 माण्हुनि डाउनलोड, मां कयां न। रॉन्ग नंबर आई उनजो, फ़ाइदो कहिड़ो? बसि सभ खां पहिरियां मूं वटि अची विया, बसि इहो आहे न। दाबो त हूंदो न पंहिंजे इलाइक़े में, त माण्हू खे दाबो हूंदो, भाई हिन वटि अची वई आहे, इन लाइ किथां आंदी, मां नेट थो खईं। ॾिसो इहो इंटरनेट हिकिड़ो कम्युनिकेशन जो ज़रियो आहे जंहिंमें माण्हू कनेक्ट रहे थो सभिनी सां। हा त तव्हांजो कुझु आहे मासिस सां वास्तो आहे? मासिस सां छा आहे इहो? मुख़्तलिफ़ माण्हुनि सां वास्तो आहे तव्हांजो मासिस सां? हा असां ग्रुप आहियूं न वॾा, हिकिड़ो असांजो ॿियो ग्रुप आहे, माना एमओ में ग्रुप आहे, वांदो ग्रुप। वांदा आहियो सभु हुन में? हा। हुन में छा ॻाल्हाईंदा आहियो वेठा? हिकिड़ो हुन में आहे पंहिंजो, हुन में आहे हिकिड़ो, हुन ते आहे पंहिंजो व्हाट्सअप ते आहे। अच्छा, पोइ माना तव्हां हुन ते ख़ुशि थींदा हो त बसि हिक ॿिए ते वॉइस मैसेज कयो? छा थो करे, बसि वेठो आहे बुख ते, किथे वेठो आहे, वाह जेकड़ ते वेठो आहे, आओ छा थो करे, ड्रब खावां थो, इन में दोस्त तूं किथे आहे, मां लूसण में हाणे चकु विधो आहे, ईअं ई ॻाल्हाईंदा आहियूं, खिलंदा आहियूं पोइ ॾाढो। सम्झ में नथो अचे नाज़रीन त असांजे क़ौम जो छा थींदो। नौजवान तबिको जेको स्मार्ट फ़ोन में घिरी वियो आहे ऐं हाणे हुन मां निकिरे ई नथो, ऐं न ई निकिरणु चाहे थो हुन मां। मां बि दोस्तनि खे इहो चवंदुमि त पंहिंजो बाबा पंहिंजी मोबाइलूं भलियूं वठो, इन सां मोबाइल वठण सां तव्हांजी जेको आहे सो स्टैंडर्ड में थोरो पर्सनैलिटी में इज़ाफ़ो थिए थो। कहिड़ो इज़ाफ़ो थिए थो पर्सनैलिटी में? शख़्सियत में इज़ाफ़ो कहिड़ो थींदो? मां जो हाणे वेठो आहियां, मां वटि हेॾी सुठी मोबाइल आहे, हा ॻाढ़ो जेको आहे हीअ आहे मूं वटि, छा आहे? हैंड फ्री, हा ॻाढ़ो आहे न, हे थी वियो स्टैंडर्ड। हाणे कन में विधुमि, हाणे मां खिलंदो थो वञा पंहिंजे लेखे, फ़र्ज़ु कर हे मां कन में विधो, मां हाणे खिलंदो थो वञा, हाणे भली जा ॿिए जी अचे बि न अचे,
माण्हुनि जे लेखे त कोई कंहिंसां ॻाल्हाईंदो थो वञे पियो, इन सां तव्हांजी इज़त थी वधे। वीडियो कॉलिंग बि कंदा आहियो सभिनी ॾे? हा, वीडियो कॉल बाक़ाइदे साम्हूं वेही करे कंदो आहियां मां। कहिड़े कंदा आहियो? दोस्त आहिनि, हिकिड़ो दोस्त आहे उहो घाणे ते कमु कंदो आहे, तेल जे घाणे ते। अच्छा, उन्हनि सां मां ॻाल्हाईंदो आहियां वीडियो कॉल ज़रिए? वीडियो कॉल। हुन सां तव्हां ईअं बि वञी मिली सघो था घाणे ते? न पर हिते वरी वीडियो ते मज़ो ई पंहिंजो आहे न, वीडियो ते नज़र ईंदो आहे भाउ गानो हलाए थो पियो। उहो वीडियो कॉल त उनजे लाइ आहे जेके माण्हू फॉरेन वेठा आहिनि, जेके परॾेह में वेठा आहिनि, उहे नथा पहुची सघनि हिते, उनजे लाइ आहे स्काइप ते वेही माण्हू ॻाल्हाए या मूं ते वीडियो कॉल करे ॻाल्हाए। तव्हां हिकु पाड़े में रही करे, हिकु शहर में रही करे पोइ बि वीडियो कॉलिंग था कयो? मज़ो आहे न उनजो पंहिंजो। तव्हांखे न आहे मोबाइल नी, तव्हांखे हुजे नी त तव्हांखे मज़ो अचे, तव्हांखे त ख़बर ई न आहे नी त मोबाइल जो मज़ो छा हूंदो आहे। छा वठो फ़ोन वठो हरू भरू घुमो था ईअं वांदा, फ़ोन वठो हुनजो इंजॉय कयो ज़िंदगी। माण्हू इहे ई पैसा तव्हां अगरि ईद ते ख़र्चु कयो आहे, तव्हांजा पीउ माउ केॾा ख़ुशि थियनि हा त असांजे पुटु जेको आहे असांखे कमाई अची ॾिनी आहे, या असां जेको बचाए रखियो आहे उन मां पंहिंजे लाइ बि कपिड़ा वरिता, असांजे लाइ बि वठी आयो, केॾियूं दुआऊं मिलनि हा तव्हांखे। साईं हाणे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, इन ॻाल्हि खे तव्हां छॾे ॾियो। अबे वारा त ॿी ईद ते बि कपिड़ा वठंदा न, पर अहिड़ी मोबाइल असांजे हथों निकिरी वञे हा त असां कॾहिं बि न वठी सघूं हा मोबाइल। नाज़रीन, अमराह जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधी रहिया आहियो, यानी घर विकण ते चकर में आहे त हाणे घर विकिणी करे बि अञा वधीक महांगी मोबाइल वठंदुसि। वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ मोटी चवंदा आहिनि कुझु वधीक ॿिया सवाल जवाब कयूं था, मिलूं था ब्रेक खां पोइ।